बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु मीडिया के दोस्तन के सामूँ अचण जो मकसद इहो आहे भाई साहब पिरियालो के ख़ास तौर ते त जीअं आउं पंहिंजो पैगाम माण्हुनि ताईं पहुचाए सघां, ख़ासि करे नौजवाननि ताईं, सिविल सोसाइटी के सुठी सोच रखंदड़ ऐं सभिनी माण्हुनि ताईं पिरियालो जे ताईं त सिंध में लोकल बॉडीज़ थी रही है ऐं अहिड़ी लोकल बॉडीज़ जी इलेक्शन पिरियालो में 7 वार्डन ते थिए थी ऐं मूं भी इन इलेक्शन में हिस्से वरितो आहे वार्ड नंबर 6 जे लाइ ऐं इंशाअल्लाह जॾहिं तव्हां कामयाब थी करे चेयरमैन जे लाइ कोशिशि कंदासीं तव्हां सभिनी दोस्तनि जी मदद सां त तव्हांजी अॻु में भी ख़िदमत कई आहे, माज़ी मुंहिंजो तव्हांजे साम्हूं आहे। हर दुख सुख में अचण जी पुॼण जी कोशिशि कई आहे, कहिड़े बि अक़ीदे सां, कहिड़े बि ज़ात पात सां उन जो तालुक़ु हुजे, मूं कोशिशि कई आहे उन्हनि जे हर ॾुखे सुखे में अचण जी। इंसान ते हूंदे कमी कोताही बि इंसाननि में हूंदियूं आहिनि, उन्हनि खे दरगुज़र करे मूंखे वोट ॾेई कामयाबु कयो त जीअं आउं डबल तव्हांजी ख़िदमत करे सघां। हिन वक़्तु मां कुझु न हूंदे बि सिंगल तव्हां वटि पुॼंदो आहियां, जेको मुंहिंजो हाल आहे। पर जॾहिं आउं कंहिं उहिदे ते हूंदुमि, कंहिं ताक़त में हूंदुमि त तव्हांजी ताक़त हूंदी, तव्हांजे कमु ईंदुमि ऐं मखदूम जो शहर आहे उन में ख़िदमत कंदासीं गॾिजी सॾिजी। ऐं मूं हमेशह कोशिशि कई आहे त सभिनि खे गॾु खणी हलूं, सभिनि पार्टियुनि खे गॾु खणी हलूं, सभु जेके सियासी समाजी हैसियत दोस्त रखनि था नौजवान, उन्हनि खे हमेशह गॾु खयो आहे। ऐं जेकॾहिं तव्हां मूंखे कामयाबु कंदव त मां अॻिते बि तव्हांजो एहसानमंद रहंदुमि ऐं तव्हांखे गॾु खणी हलंदासीं ऐं इन मखदूम जे शहर जी ख़िदमत कंदासीं। ऐं मूंखे उमेदु आहे दीवान कम्यूनिटी आहे, ढालेट कम्यूनिटी आहे, कुरैशी आहिनि, सैयद आहिनि, सुमरान, मखदूम साहब जे स्टे में मखदूम जा कुझु घर आहिनि, उन्हनि सभिनी खे जेके मुंहिंजे वार्ड में अचनि था, चन्ना बिरादरी आहे, जेके बिरादरियूं बि अचनि थियूं वार्ड नंबर 6 मां गुज़ारिश कंदुमि त मूंखे वोट ॾियो। ऐं ॿियनि जमायतूं जेके स्टेक होल्डर आहिनि, जमियत उलमा इस्लाम, पाकिस्तान अहले सुन्नत जमायत, पाकिस्तान फंक्शन मुस्लिम लीग जे दोस्तनि खे बि त कोशिशि कयो त मुंहिंजी ख़िदमतुनि खे ॾिसी मूंखे हीअ लोकल बॉडीज़ असांजी आहे, शहर जी आहे, उन में कामयाबु करायो। ऐं आउं पंहिंजे पार्टी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत खां बि गुज़ारिश कंदुमि त मूंखे टिकट ॾियो त जीअं मां पंहिंजे मखदूम जे शहर जे माण्हुनि जी ख़िदमत कयां। ऐं माण्हुनि खे गुज़ारिश कयां थो त तव्हां मूंखे कामयाबु कंदव, तव्हांजो वोट आहे, तव्हां सही माण्हुनि खे कामयाबु कयो त जीअं पिरियाले जे माण्हुनि जी ख़िदमत थी सघे, सही माण्हू जिन सां तव्हां ॻाल्हाए सघो, जिन सां तव्हां पहुची सघे ऐं तव्हां उनखे वोट ॾेई कामयाबु कयो। आउं तव्हांखे अपील कयां थो त मां तव्हांजे लाइ हर वक़्तु हाज़ुर रहियो आहे पंहिंजी ज़िंदगीअ में समाजी हैसियत सां। ऐं मूंखे जेकॾहिं हाणे तव्हांजी मदद जी ज़रूरत आहे, सभिनी जी, सभिनी जमायतुनि जी, सभिनी दोस्तनि जी, सभिनी सियासी समाजी धुरनि जी, नौजवाननि जी, मूंखे तव्हांजी मदद जी ज़रूरत आहे, मूंखे तव्हांजे वोट जी ज़रूरत आहे। मूंखे उमेदु आहे तव्हां मां त हमेशह तव्हां मूंसां साथ ॾिनो आहे, हाणे बि मूंखे वोट ॾेई कामयाबु कंदव त जीअं मां तव्हांजी ख़िदमत करे सघां।